अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तमां आया जाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे सिंधी ड्रामनि जे बारे में कुझु ॿुधाइण वारो आहियां। ॿुधाइण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी रिक्वेस्ट कंदुसि त जे अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हूअं त सिंधी ड्रामा असद कुरैशी उर्फ सदोरे जा काफ़ी सारा हली चुका आहिनि, जीअं त पत्थर दुनिया, पंहिंजा परावा, कारो सिज, वकोड़ियल वजूद ऐं मीरास ड्रामो तमाम सुपर हिट ड्रामा हली चुका आहिनि। उन्हनि ड्रामनि खां अलावा हिकु न्यू ड्रामो अची रहियो आहे, असद कुरैशी उर्फ सदोरे जो ड्रामो तमाम बहितरीन ड्रामो अची रहियो आहे। तव्हां दोस्त सोचे रहिया हूंदो त हिन ड्रामे जो आख़िर नालो छा आहे ऐं ही ड्रामो आख़िर कॾहिं हलंदो ऐं कहिड़े चैनल ते ही ड्रामो हलंदो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त ही ड्रामो तमाम जल्द ही ड्रामो सिंध टीवीअ ते हलंदो। दोस्तों, हिन ड्रामे जो नालो छा आहे? हिन ड्रामे जो नालो आहे ज़हर ज़िंदगी। तमाम जल्द ही ड्रामो सिंध टीवीअ ते ऑनियर कयो वेंदो। दोस्तों, मूंखे त लॻे थो ही ड्रामो सभु ड्रामनि जो रिकॉर्ड टोड़ींदो। ऐं हिन ड्रामे जो राइटर केरु आहे इहो मां तव्हांखे ॿुधायां थो त हिन ड्रामे जो राइटर केरु आहे। दोस्तों, जंहिं पत्थर दुनिया, पंहिंजा परावा ऐं पत्थर जा माण्हू कहाणी लिखी आहे उहो साईं नूर ज़हूर आहे, जंहिं ही स्टोरी लिखी आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी। ही ड्रामो सभु ड्रामनि जो रिकॉर्ड टोड़ींदो। तमामु बहितरीन ड्रामो आहे, तमाम ज़बरदस्त ही ड्रामो आहे। दोस्तों, मां ॾिसां पियो त ही ड्रामो मुंहिंजे हिसाब सां त मूंखे लॻे पियो त ही ड्रामो सभु ड्रामनि जो रिकॉर्ड टोड़ींदो। दोस्तों, अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो।